झूलेलाल। पाण एमडीएस यूनिवर्सिटी अजमेर द्वारा निर्धारित सिलेबस एमए सिंधी सेकंड पेपर उनजो सेकंड पेपर की चौथी इकाई कहाणी सुञाणप संकट डॉक्टर मोतीलाल जोतवाणी द्वारा लिखियल उन जी पाण अॼु चौथी कहाणी खणंदासीं कपिड़ा इस्त्री करण वारी। हिन जा मुख्य किरदार आहिनि उमा जेका कपिड़ा प्रेस कंदी आहे, एक्टर बाबू आहे जंहिंजो नालो सुरेश चंद्र आहे, हिकु डॉक्टराणी आहे ऐं हिकु आहे टेलीफोन दफ़्तर में कमु करण वारो बाबू। शुरू कयूं था। कपिड़ा इस्त्री करण वारी। हिन त सपने में बि न सोचियो हो त इहो माण्हू साणसि ईअं करणु चाहींदो, अहिड़ो वर्ताव कंदो। उमा सोचियो ऐं संदसि लिङ कंबण लॻा। संदसि ज़हन जे मूल कंबणीअ में के लफ़्ज़ ठही उथी बीठा। छा हिकु पुरुष ऐं हिकु स्त्री जे विच में ॿिनि हमदर्द वाक़िफ़कारनि या दोस्तनि जो व्यवहार मुमकिन नाहे? हिन यकदम कपिड़े तां इस्त्री खईं। उन वक़्तु उन तरफ़ उहा थोरो बि घटि ध्यानु ॾिए हा त गरम इस्त्रीअ हेठां उन कपिड़े जो उहो टुकुर सड़ी जुदा थी वञे हा। उमा हिन महिल ताईं कंहिंजो को कपिड़ो न साड़ियो हो ऐं न वरी को गुम कयो आहे। समूरे पाड़े में संदसि इहा साख वेठल आहे। हूअ सालनि खां साॻे वण हेठां हिकु पुराणी बगल टेबल खे सिरोटनि सां सिधो सालिम बीहारे उन ते कपिड़ा इस्त्री कंदी रही आहे। मई जून जी सख़्त गर्मी हुजे या दिसंबर जनवरी जूं थधियूं हवाऊं लॻंदियूं हुजनि, हूअ 11 बजे ताईं घरनि में धोतल कपिड़नि जी डिग खणी अची पंहिंजे कम ते लहंदी हुई। एतिरे में ठीक साम्हूं वारे घर मां हिकु माण्हू वटसि आयो ऐं संदसि इस्त्री करण वारी टेबल ते धोतल कपिड़नि जो डिग रखियईं। मुंहं ते सदाईं जिया मुश्क हाणे पुछियईं, छो भाई तूं अॼु कपिड़ा खणण न आईं? उमा पंहिंजनि ई ख़्यालनि में गुलतान हुई। संदसि अखियुनि में नमी तरी आई हुई। हिन हिकु बार मुंहुं मथे करे नम शीशम जे पाउ ॾिठो, यानी आली अखियुनि सां। साम्हूं वारे घर जो एक्टर बाबू हो। हिन इस्त्री थींदड़ कपिड़े खे निहारींदे वराणियो, भाई साहब मूं फ़ैसिलो कयो आहे त जंहिंखे बि पंहिंजा कपिड़ा इस्त्री कराइणा हुजनि सो मूं वटि हिते खणी अचे। अॼु खां पोइ मां कंहिंजे घर न वेंदसि। सुरेश चंद्र खे संदसि जवाब जो बिल्कुलु दस्तूरी लहज़ो महसूस करे तरपस लॻो। हिनखे ॾिठई कि कॾहिं हिन अहिड़ो जवाबु ॾिनो कोन्हे त हिनखे आश्चर्य लॻो। हिन सोचियो हिन उमा खे छो भाई चई करे हिन सवाल कयो, छो भाई जो मतिलबु भाउ भेण जे कंहिं रिश्ते सां बिल्कुलु कोन हो। उन में त हिकु क़िस्म जी पंहिंजपाई हुई, पर उमा खे भाई साहब चई ॿिन्ही जे रिश्ते खे कंहिं हद में आणे फिटो कयो हो। हिन वरी पुछियो, पोइ त तूं इस्त्री कयल कपिड़ा माण्हुनि वटि वापसि करण बि न वेंदीअ? माण्हू अची तो वटां वठी वञनि ऐं खणी वञनि? हरू भरू ईअं न आहे भाई साहब। माउ भेण ज़ाल मां घर में को हूंदो, अगरि इहे सभई नौकरियुनि ते निकिरी वियल न हूंदियूं त पोइ इस्त्री कयल कपिड़ा मोटाए ईंदसि, उमा चयो। उन विच में संदसि अखियुनि वारी नमी शुष्क थी वई। आस पास माण्हुनि जा घर हुआ, उते बि ही सवाल जवाब करणु सुरेश चंद्र खे ठीकु न लॻो। खेसि एतिरो त अवश्य महसूस थियो त उमा सां अॼु मिड़ेई का ॻाल्हि थी हुई। हिन चयो, चङो, अॼु मंझंदि जो पंहिंजे कम ते वञण खां अॻु मां तो वटां इस्त्री कयल कपिड़ा वठी वेंदुसि, पर मूंखे ॿियो को इंतज़ाम करणो पवंदो। मूंखां ईअं न थींदो
त मां घर मां ॿ दफ़ा निकिरां। हिकु दफ़ो महाराणीअ वटि अची कपिड़ा ॾेई वञा ऐं ॿियो दफ़ो अची वठी वञा। उमा जे चहिरे ते महाराणी लफ़्ज़ करे खिन पल लाइ हल्की हल्की मुश्क ज़ाहिर थी, पर इहा मुश्क संदसि चहिरे तां खॼी संदसि अखियुनि में को मुक़ाम ठाहे न सघी। ईअं थो लॻे हूअ पंहिंजे इरादे ते अटल हुई। एक्टर बाबू सुरेश चंद्र हलियो वियो त उमा खे मथसि तरस आयो। हिन सोचियो त शायदि खेसि पंहिंजे नए नियम में को फेर करणो पवंदो। हिन मंझसि अहिड़ो कुझु न ॾिठो हो जंहिं मां खेसि पुरुष जानवर जी बू अचे। खेसि पाड़े वारियुनि मां घणो अॻु में ख़बर पई हुई त हू टीवी ते नंढा वॾा नाटक कंदो आहे ऐं सुबुह जे वक़्तु पंहिंजे घर में अकेलो रही अलाह जे छा लिखंदो पढ़ंदो रहंदो आहे ऐं पंहिंजा पार्ट यादि करे एक्टिंग कंदो रहंदो आहे। गुज़िरियल राति त हिन पाण बि खेसि ताज़ो ख़रीद कयल पंहिंजे ब्लैक एंड वाइट टीवीअ ते कंहिं नाटक में हिसो वठंदे ॾिठो हो। दरअसल खेसि उन डॉक्टर बाबूअ खां ई पैसा उधारा वठणु खपंदा हुआ। जंहिं माण्हूअ खां वरिता हुआईं उन जो चरित्र साम्हूं ईंदे ई संदसि चहिरे ते कठोर रेखाऊं मिड़ी आयूं। आख़िर हिन अहिड़ो कहिड़ो ॾोह कयो हो? जेकॾहिं पंहिंजे घर में हिकु ब्लैक एंड वाइट टीवी आणण लाइ सोचियो हो। मुल्क में कलर टीवी शुरू थियण सां माण्हू पंहिंजा ब्लैक एंड वाइट टीवी विकिणी रहिया हुआ ऐं संदसि झोपड़ीअ जे केतिरनि ई माण्हुनि इहे पुराणा टीवी सस्तनि अघनि में ख़रीद कया हुआ। हिन भरिसां वारी डॉक्टराणीअ जे घर में ब्लैक एंड वाइट टीवी फालतू ॾिसी पंहिंजे मुड़ुस खे चयो हो, मुंहिंजे कम वारी टेबल जे भरिसां वारे घर में हूअ डॉक्टराणी रहंदी आहे न, उहा पंहिंजो पुराणो टीवी ज़रूरु विकिणंदी। ॾाढी सुठी औरत आहे, कॾहिं कॾहिं मूंखे मुफ़्त में दवा तौरु गोरियूं बि ॾींदी आहे। संदसि मुड़ुसु खफ़े थी चयो, गोरियूं दवाऊं खेसि नमूने तौरु मुफ़्त मिलंदियूं आहिनि। इन टीवीअ ते संदसि पैसा लॻा आहिनि, मुफ़्त में ॾींदई छा? उमा बि खेसि तेज़ आवाज़ में जवाबु ॾिनो, मूं किथे चयो त उहो मुफ़्त में ॾींदी। ॿिन्ही जे इन बहस करे संदसि धीअ पुट जे कननि ते घर में टीवी आणण जी सुड़स पइजी वई हुई। ॿई ॿार स्कूल लाइ तयारु थी रहिया हुआ। ॿिन्ही अची गॼल मिसियल आवाज़ में खेटो करे चयो हो, हाओ हाओ असीं टीवी वठंदासीं। उमा जे मुड़ुस ॿारनि ॾांहुं ध्यानु न ॾेई खेसि चयो हो, ॾियारीअ खां पोइ वठंदासीं। तोखे त ख़बर आहे त दशहरे ऐं ॾियारीअ जे ॾींहंनि में माण्हुनि जे घरनि में रंग रोगन जे कम मां चङी ख़ासी बचति थी सघंदी आहे। ऐं पोइ हिन पंहिंजे ॿारनि खे स्कूल जे विद्यार्थी फंड लाइ चंदे जा 2.5 रुपया ॾेई सम्झायो हो, असीं बि जल्दी टीवी वठंदासीं। पोइ तव्हां ॿिन्ही खे ॿिए जे घर में अची वञी टीवीअ ते चित्रहार ऐं पिक्चर ॾिसणी न पवंदी। ऐं पोइ हू पंहिंजी झुॻीअ ॿाहिरां रंग रोगन जा दॿा ऐं नंढी ॾाकण खणी पंहिंजे कम ते निकिरी वियो हो। उमा पंहिंजे घर परिवार जे ज़रूरतुनि जहिड़ोक अटो, चांवर, दाल, झुॻीअ जो भाड़ो, ॿारनि जी पढ़ाई वग़ैरह खे ढकण जो कमु पंहिंजे मुड़ुस ते खेसि मर्द ॼाणे छॾियो हो। पर उन ज़रूरी ढक पर्दे खां पोइ घर परिवार जे ॿियनि ढकियल ज़रूरतुनि खे वधीक ढकण जी ज़िमेदारी पाण ते खईं अथई। अहिड़े ढक पर्दे सां तन मन खे ज़रा घटि सोड़ाप महसूसु थींदी आहे, तन मन खे थोरो आरामु मिलंदो आहे। घर में ट्रांजिस्टर, सिबण जी मशीन, न्याणियुनि खे ॾिण तौरु मिठाई मोकिले यादि करणु वग़ैरह इहे कम उमा जा हुआ।
संदसि मुड़ुस ॿारनि खे कूड़ी तसल्ला न ॾिनी हुई। हिन सोचियो हो उमा पक ई पक उहो ब्लैक एंड वाइट टीवी पिणु वठी ॾींदी। हूअ कपिड़नि खे इस्त्री करण जे कम मां घणो कुझु बचाए वधीक ढक पर्दो कंदी रही आहे, यानी बचाईंदी रही आहे पैसा। तुरंत ई उमा डॉक्टराणीअ वटि पुछियो हो, बीवी जी, अव्हां छा हीअ ब्लैक एंड वाइट टीवी विकिरण जे लाइ अलॻि करे रखियो आहे? हाओ, तोखे खपे? घणे में ॾींदीअं? असां जंहिं दुकान वारे खां कलर टीवी ख़रीद कयो आहे, उन चयो त 1000 खनि रुपए में असांजो इहो पुराणो टीवी निकालजी वेंदो। तव्हां उते न विकिणो, मूंखे ॾियो, मुंहिंजे ॿारनि लाइ ॾियो। मां सॼी उमिरि तव्हांजा कपिड़ा इस्त्री कंदी रहंदसि, तव्हांजा गुण बि ॻाईंदी रहंदसि। तूं खणी वञ, पर मां एतिरा पैसा ॾेई न सघंदसि। केतिरा ॾेई सघंदी आहियां? मूं वटि 500 रुपया आहिनि, बसि 500 रुपया ॾींदीअं? न न। हूअ खिन पल लाइ संदसि दरवाज़े जी चाउंठ ते बीठी रही हुई। डॉक्टराणीअ वरी चयो हो, ॾिस, सुभाणे मोकल जो ॾींहुं आहे। तूं सुभाणे शाम ताईं इहो टीवी 700 रुपयनि में खणी वेईअं त ठीकु, न त दुकान वारे खे इहो नेकाल करण लाइ ॾेई ईंदसि। उमा हिबकंदे चयो हो, मां अव्हां खे अॼु ई 500 रुपया रोकड़ा ॾियां थी, बाक़ी 200 रुपया महीने खन जे अंदरि लाहींदसि। न भई न, मूंखे तुंहिंजी हालात जी ख़बर आहे, इन करे ई 700 रुपया घुरियमि। पोइ जो असांजा पाण में संबंध ख़राब थियनि, पोइ को झंझट पैदा थिए, उन खां बहितर आहे त हाणे ई हिसाब साफ़ रहे। हक़ीक़त में उन वक़्तु उमा वटि पूरा 500 रुपया बि कीन हुआ। हिन पंहिंजे झुॻीअ में वञी खट हेठां वारी ज़मीन जे पेट में लिकायल संदूक जा नोट वर वर करे गिणिया हुआ। उतां सिर्फ़ु 485 रुपया निकिता हुआ। पाण सां गॾु उहे रक़म खणी उहो वापसि वेई हुई। वाट ते ॿुॾतर में रही हुई त बाक़ी 200 रुपया हूअ डॉक्टर बाबूअ खां उधारा वठे या टेलीफोन दफ़्तर जे बाबूअ खां। ओड़े पाड़े जूं औरतूं त 10-20 पैसनि जो बि हिसाब रखंदियूं आहिनि। मंझंदि अहिड़ो कुझु न आहे जंहिं मां उत्साह पाए हूअ खाउन उधार जी मदद करे। कंहिंखे अगरि दिलि ॿधी चवंदी त खणी, हूअ खेसि इहो ई जवाबु ॾींदी, चङो तरस, शाम जो ही अचनि त हिननि खां पैसा वठी तोखे ॾियां। हाणे सौदो थी रहियो आहे, सिर्फ़ु 700 रुपयनि में टीवी मिली रही आहे। एक्टर बाबू सुठो माण्हू आहे, पर हू छरो छाड़ो आहे। वटसि वञणु ठीकु थींदो या न? टेलीफोन दफ़्तर जो बाबू हिकु सुखी परिवार जो मालिक आहे। संदसि ज़ाल खे त 2 सालनि खां नौकरी आहे, पर हाणे हिन पंहिंजी नई नवेली नुंहं खे बि नौकरी वठी ॾिनी आहे। घर में सभु भाती कमाइनि। उहे ॿई स्कूलनि में मास्तराणियूं आहिनि। सुबुह सवेरे वेंदियूं आहिनि ऐं मंझंदि जो मोटी ईंदियूं आहिनि। पोइ टेलीफोन दफ़्तर वारो बाबू पंहिंजी 2 बजे खां पोइ वारी नौकरीअ लाइ निकिरी वेंदो आहे। सुबुह जो संदसि इहा ई ड्यूटी आहे त हू खेसि माईअ जा धोतल कपिड़ा खणी ॻणे करे इस्त्री करण लाइ ॾे। उमा संदसि दरवाज़े ते दस्तक ॾिनी हुई ऐं हिन दरवाज़ो खोले खेसि आयल ॾिसी कपिड़ा ॻणे ॾिना हुआ। हूअ कपिड़ा वठी खिन पल लाइ तरसी बीठी हुई ऐं खेसि चयो हो, बाबूजी, अव्हां मूंखे 200 रुपया उधार ॾेई सघंदा? महीने खनि अंदरि वापसि कंदसि। हू अवाक रहिजी वियो। शायदि खेसि उन ॻाल्हि जी कतई उमेद न हुई त हू खांउसि हिकु मर्द खां घर में संदसि औरत जे हूंदे पैसा घुरी सघे थी।
या शायदि उमा पंहिंजो सुवाल न दोहराए चयो हो, वाइदो थी करियां महीने खन में वापसि कंदसि। चङो चई हू अंदरि कमरे में वियो ऐं खेसि 200 रुपया आणे ॾिना हुअईं। उमा खे लॻो त इहा रक़म ॾियण वक़्तु हू सहज न हो। पुछियो हुअईं, बीबीअ खे ॿुधाईंदीअ त न? हिन वराणियो, इन जी कहिड़ी ज़रूरत आहे? हूअ अजाई खिटपिट कंदी। मां अव्हांखे इहे 200 रुपया जल्द मोटाए ॾींदसि। हिकु ब्लैक एंड वाइट टीवी विकामी रही आहे। मूं वटि पैसा घटि जमा हुआ। उमा सोचियो, अड़े अड़े, हिन खां शायदि इहा ई चुक थी वई हुई। संदसि ज़हन में को शीशो बञी टुकड़ा टुकड़ा थी वियो हो ऐं ख़्याल फिटिजी विया हुआ। शायदि इहो ई सबबु आहे जो टेलीफोन दफ़्तर वारे बाबूअ उन खां पोइ सदाईं इस्त्री करण लाइ कपिड़ा ॾियणु महल मुर्क या मुर्क खां वधीक व्यवहार रखणु थे चाहियो हो। हिन खेसि कॾहिं बि 200 रुपया वापसि करण जी ॻाल्हि यादि न ॾियारी हुई। उन खां अॻु कॾहिं बि हिन इहो न सोचियो हो त अहिड़े सुखी परिवार वारो माण्हू इन ॻाल्हि में ॿियो कुझु सोचे सघे थो। एतिरे में सुरेश चंद्र पंहिंजा इस्त्री करायल कपिड़ा खणण आयो। इस्त्री करण जे कम में मुंहुं मथे करे उमा खेसि ॾिठो। हूअ बर्फ़ में ॼमियल कंहिं हक़ीक़त जो टुकड़ो थिए लॻो, भावनाहीन ऐं कठोर, गोया उमा हिन जे मथां बेसबबु चरित्रहीन हुअण जो इल्ज़ाम रखियो हुजे। हिन खीसे मां पैसे कढी 30 पैसे प्रति कपिड़ो इस्त्री कराइणी जे हिसाब सां 5 कपिड़नि लाइ 1 रुपयो 50 पैसा ॾिना। उमा खेसि कपिड़नि जो थहो ॾींदे चयो, हिकु माण्हूअ जे करे सभिनी माण्हुनि ते अविश्वास पैदा थो थिए। पोइ हिन पंहिंजे चहिरे ते मुर्क आणे चयो, पर ईअं न थियणु खपे। मां अव्हां वटां कपिड़ा खणी वेंदसि ऐं उहे पिणु ॾेई वेंदसि। अव्हां को ॿियो इंतज़ाम न करियो। सुरेश चंद्र जे चहिरे ते बर्फ़ रिझण लॻी। हुन पुछियो, पर बि अॼु तोसां अहिड़ो छा थियो आहे? हूअ ख़ामोश रही। चाहीं त मूंखे ॿुधाए सघीं थी। मां सम्झां थो तोखे मूं मां कंहिंजो नुक़सान जो डपु न हुअणु घुरिजे। उमा जी अखियुनि में आंसू भरिजी आया। सुरेश चंद्र जे चहिरे ते पाणियठ ज़ाहिर थी बीठी। उमा रोअणाक लहज़े में चयो, होॾां ॿी घिटीअ में टेलीफोन दफ़्तर जे बाबूअ खां मां गुज़िरियल महीने घर में ब्लैक एंड वाइट टीवी आणण लाइ 200 रुपया उधारा वरिता हुआ। अॼु खेसि वापसि ॾियण वियसि त हिन छा कयो? चयाईं त मां उहे पैसा वापसि न करियां। अंदरि कमरे में वञी हिन सां थोरी देरि विहां। सुरेश चंद्र जे वात मां अॼु ख़ुदि छी छी लफ़्ज़ निकिता। हिन उमा ॾांहुं हमदर्दान नज़र सां ॾिठो, पर उन खां अॻु उमा पंहिंजियूं अखियुनि में भरिजी आयल आंसुनि खे सुकाए छॾियो हो। हाणे सुरेश चंद्र जो हियांउ हल्को थियो हो। इस्त्री कयल कपिड़ा पंहिंजे घर खणी वञण महिल हुन हिकु बार पुठियां मुंहुं फेरे वण ॾांहुं निहारियो। खेसि लॻो उन वण जे हेठां हिकु रंगमंच खड़ो थी वियो आहे, जंहिं ते अॼु ज़िंदगीअ जे नाटक जो हिकु हिसो खेलियो वियो हो। जय श्री झूलेलाल।